चवनि था वॾो को दिलेर मुड़ुस हो, हू ॾाढ ख़िलाफ़ ॾहकाओ ऐं आम सिंधीअ जो हीरो बणियल हो। दुनिया खे अॼु ताईं अचरज आहे त हिकु धाड़ेल जे जनाज़े ते 10,000 खां वधीक अजरक छो ऐं कीअं पिया। हू रॉबिन हुड जहिड़ो को अफ़सानी किरदार न, पर हिकु हक़ीक़त हो। हा, संदसि पुॼाणा केतिरियूं ई मन घड़त कहाणियूं पेश थींदियूं रहियूं ऐं अॼु ताईं थींदियूं अचनि। कुल्हे ते राइफल, निरड़ ते टोपे ऐं वॾा शहपर। उहो सनड़ो ऐं कदावर चांडियो जितां लंघंदो हो, को न को यादगार वाक़ियो छॾे वेंदो हो। हुन कुछ सालनि अंदरि हक़ीक़ी तौर कुछ अहिड़ो कयो जेको रगो बॉलीवुड फिल्मुनि में ॾिसी सघे थो। हू शोले जो गब्बर सिंह न, पर KGF जो रॉकी लॻो थे। गड़बड़ करेंगे तो देख लूंगा सबको। हा, बस रॉकी जियां वटसि दर्शके बदिरां पुराणे दौर जी उहा राइफल हुई जंहिंसां हुन पुलिस ऐं वॾेरनि खे टांडा ॾिना हुआ। 4 ॾहाका गुज़रण बावजूद अॼु बि सिंध में हर को खेसि न रगो सुञाणे थो, पर धाड़ेल हूंदे बि खेसि इज़त ऐं मान ॾे थो। पर कुछ धुरियूं मथसि तनक़ीद कनि थियूं त हुन पहिरियों भेरो को माण्हू अगवा करे सिंध में अगवा इंडस्ट्री जो बुनियाद विधो हो। सो बि बाअसरनि जे चुर्च ते। छा वाकई ईअं ई आहे या इहो इल्ज़ाम कूड़ो आहे? संदसि अखियुनि में औरत लाइ हया शर्म ऐं दिल में गरीब गुरबे जो एहसास हो। बाकी एक एक के आगे फेंक कर गरीब की बेटी को इतना जलील तो न करो। हू बि धाड़ेल ईअं ई बणियो हो जीअं अॼोका चवंदा आहिनि त असां हीअं धाड़ेल बणियासीं, ऐं खेसि मारियो बि ईअं ई वियो जीअं ताज़ो सुल्तान उर्फ़ सुल्तू शर खे धोखो ॾेई मारियो वियो हो। पोइ उहो दोस्त नुमा दुश्मन केरु हो जंहिं संदसि पुठ में छिरो हयो हो। दुनिया खेसि सिंध जो रॉबिन हुड ऐं सिंधी खेसि सिंध जो परू चांडियो चवंदा आहिनि। मैं इन लोगों के हाथों खलास होने का नहीं। परू चांडे जी ज़िंदगीअ बाबति पेरा खणण खां अॻु अचो त इहो पतो लॻायूं त उहो रॉबिन हुड नाले हमराह केरु हो। भाइरो इरफान बुगियो ऑफिशियल अव्हां जो पंहिंजो ई YouTube चैनल आहे। पोइ पंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। जेकॾहिं अव्हां खे ही वीडियो पसंदि ईंदी हुजे त पोइ लाइक ऐं कमेंट करण में देरि छाजी, ऐं हा, बेल आइकन ते बि ज़रूरु क्लिक कयो। रॉबिन हुड को हक़ीक़ी न, पर उहो अफ़सानी किरदार आहे जंहिंखे 13वीं सदीअ खां अंग्रेज़ अदब में हिकु ग़रीब दोस्त दिलेर धाड़ेल तौरु पेश कयो वेंदो रहियो आहे। रॉबिन हुड जी ज़िंदगी ते केतिरियूं ई हॉलीवुड मूवीज़ ठही चुकियूं आहिनि जंहिंमें खेसि कानून खे न मञींदड़ हिकु अहिड़े हीरो तौरु पेश कयो वेंदो आहे जेको अमीरनि खां दौलत फुरे ग़रीबनि में विराईंदो हो। फिल्म त परू चांडे जी ज़िंदगीअ ते बि ठही, परूअ जे नाले सां। उन सिंधी फिल्म में लीजेंड अदाकार मंसूर बलोच परू चांडे जो किरदारु अदा कयो हो। धाड़ेल त सिंध में हज़ारे शायदि लखे थी गुज़रिया आहिनि। पोइ आख़िर छा सबबु हो जो परू चांडियो 40 साल गुज़रण बावजूद माण्हुनि खां नथो विसरे ऐं सिंध जा माण्हू अॼु बि खेसि इज़त जी निगाह सां ॾिसनि था। इहा हक़ीक़त आहे त परू चांडियो औरतुनि जो वॾो एहतराम कंदो हो ऐं चयो वञे थो त फुर या धाड़े दौरान का औरत आॾो अची वेंदी हुअसि त औरत खे मान ॾींदे ॻोही वारदात खां ई टरी वेंदो हो। जिस गाड़ी में ये कि ख़वातीन होती तो परल कहते अबा लहो लहो, अरे भेण असांजी वेठी आहे, अरे लहो नीचे उतर जाओ। जॾहिं त इहो पिणु चयो वेंदो आहे त हीउ बि रॉबिन हुड वांगुरु फुरकियल रक़म मां कुझु हिसो ग़रीबनि में विराईंदो हो। पर छा बसि एतिरो ई? इहो न विसारणु घुर्जे त परू चांडे बाबति को जोॻो रिकॉर्ड न हुजण सबबि घणियूं कहाणियूं बि घड़ियूं वयूं ऐं माण्हुनि उन ते एतबार बि कयो। पर को त सबबु हूंदो जो धोखे सां मारजण बाद संदसि मढ़ ते 10,000 खां वधीक अजरक विधा विया। सो बि सख़्तु मार्शल लाई दौर में। चयो वञे थो त हिकु हारी मोहम्मद सालेह चांडे जो नौजवान पुटु मोहम्मद परियल वॾेरनि जे ज़ुल्म खां तंग थी धाड़ेल बणियो हो। पर उन में केतिरी सचाई आहे? कंहिं तहक़ीक़ कई?
हिकु राय इहा बि आहे त बिरादरी तकरारनि ऐं राज़ी शाह केटी जे मालिक सां दुश्मनीअ सबबि हुन राइफल खणी कंडियारे ऐं मेहर जे विच में दरिया वारे इलाइक़े अंदरि वाक़े सोना बिंडी ॿेलो वञी वसायो हो। मोहम्मद परियल उर्फ़ परू चांडियो दादू ज़िले जे तालके कैन शाह जे ॻोठ मिर्ज़ो चांडियो जो रहवासी हो, जेको इलाइक़ो सीता भरिसां वाक़े आहे। हू चांडिया बिरादरी जे मीरानी पाड़े सां तालुक़ रखंदड़ हो। परू चांडे जेतोणीकि पंहिंजी गैंग जोड़ी हुई ऐं कुझु वारदातूं पिणु कयूं हुयूं, पर हुन लाइ चयो वञे थो त हुन धाड़ेल गर्दीअ खे गुज़र सफ़र जो ज़रियो न बणायो। इहो पिणु चयो वेंदो आहे त तंहिं दौर जे ज़ालिम वॾेरनि में संदसि वॾो ॾहकाउ पखिड़ियल हो, जो वॾेरनि जो सतायल को ग़रीब गुरबो हारी नारी इंसाफ़ लाइ वटसि वेंदो हो त परू उन ज़ालिम वॾेरे ॾांहुं धमकी आमेज़ चिठी लिखी हारीअ खे ॾींदो हो त हिन जो मसइलो हल कर। हू त दुश्मननि सबबि धाड़ेल बणियो हो ऐं आख़िर ताईं पे दुश्मनियूं पाड़ियाई, पर हू अवाम आज़ार न हो, पंहिंजे इलाइक़े में का वारदात न कयाई। परू चांडियो असुल में क़बाइली तकरारनि ऐं तालीम जी अणहूंद जो सतायल उहो किरदारु आहे, जंहिं कंहिं निज़ाम ते भरण बदिरां पंहिंजो ई निज़ाम जोड़ण जी कोशिशि कई। हा, हू वॾो गैरती मुड़ुसु हो, जंहिं न्याणियुनि में अखियूं विझण बदिरां अखियूं झुकायूं, संदन मथे ते हथु रखियो, ॾोही वारदातुनि दौरान बि औरतुनि खे एहतराम विचां अजरक पाराया। पर संदसि असुल मिशन छा हो? दुश्मनियूं पाड़ण, पलांद करण या अमीरनि जी दौलत ग़रीबनि में मुंतकिल करण? ऐं हू पंहिंजे मिशन में केतिरो कामयाब थी सघियो? हू भले धाड़ेल ई सही, पर सिंध जो हिकु मशहूरु किरदारु आहे। ही उहो धाड़ेल हो जंहिंखे सिंधवासी बदनाम धाड़ेल नथा कोठीनि, पर मथस का तहक़ीक़ न थियण सबबि को बि तस्दीक थियल मवाद नाहे। बसि मथस कूड़ियूं सचियूं फिल्मूं ऐं ड्रामा ठाहे पंहिंजा मफ़ाद पे हासिल कया विया आहिनि। मथस मुख़्तलिफ़ थाणनि ते 100 खां मथे केसिस दाख़िल कया विया, अॼोकी पुलिस वांगुरु तॾोकी पुलिस लाइ बि खेस पकड़ में आणण या मारण वस जी ॻाल्हि न हुई। मैं खुद ही निपट लूंगा इन कीदड़ों से। पोइ ईअं थियो जो ॻोठ केशू चांडे जे लतीफ़ चांडे वटि दावत खाइण पहुतो, ऐं पोइ उहा दावत हमरा लाइ आख़िरी दावत साबित थी। आम राय इहा आहे त मानीअ में खेसि नशो ॾिनो वियो। वापसि रवानो थियो त शाह पंजो रेलवे फाटक वेझो पुलिस अॻी संदसि ओसीड़े में मोर्चा बंदि थियल हुई। नेठ मुक़ाबले जे नतीजे में मारिजी वियो। खेसि दादू तालके में खाट लॻ दफ़न कयो वियो। जेकॾहिं इहा ॻाल्हि 100% दुरुस्त आहे त संदसि मढ़ ते 10 खां 11 हज़ार अजरक विधा विया, त पोइ संदसि जनाज़े निमाज़ में केतिरनि माण्हुनि शिरकत कई हूंदी? मथसि गुल केतिरा मण छिटिया विया हूंदा? 1949 धारां जनम वठंदड़ मोहम्मद परियल चांडियो 1984 में पंहिंजे दोस्त जे धोखे सबबि 25 वरियनि जी जमार में ई हयाती विञाए वेठो। बहरहाल इहो पिणु सच आहे त हू गिदड़ जियां न शींहं वांगुरु जीअंदो रहियो ऐं शींहं वांगुरु ई मौत जो शिकार थियो, पर उन शींहं जो शिकार दिलेरीअ सां न, पर धोखे सां कयो वियो। इरफान बुगियो ऑफिशियल अव्हां जो पंहिंजो ई यूट्यूब चैनल आहे, पोइ पंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। जेकॾहिं अव्हां खे ही वीडियो पसंदि ईंदी हुजे त पोइ लाइक ऐं कमेंट करण में देरि छाजी, ऐं हा बेल आइकन ते बि ज़रूरु क्लिक कयो।